तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मेहर में मासूम ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती वारे मामले बाबति पुलिस ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती कंदड़ ॿिनि नींगरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, इल्ज़ाम हेठि आयल ॿारनि खे पुलिस स्टेशन ते रखियो वियो आहे। फ़रियादी थाणे ते तलब कयो वियो आहे। मेड़ में मासूम ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती वारो मामिलो। पुलिस ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती कंदड़ ॿिनि नींगरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इल्ज़ाम हेठि आयल ॿारनि खे पुलिस स्टेशन ते रखियो वियो आहे। फ़रियादी थाणे ते तलब कयो वियो आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मेहर में मासूम ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती वारे मामले बाबति पुलिस ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती कंदड़ ॿिनि नींगरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती कंदड़ ॿिनि वहशी नींगरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। राब्तो कयो आहे मेड़ में मंसूर मैसर सां। मंसूर, आगाह कजो, छा मामिलो आहे? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह मेहर भरिसां ॻोठ अब्रावानी आहे, शाह पंहिंजो पुलिस थाणे हद में, जिते हिकु ॿारड़ी सां मुबैना तौर ते टिनि जवाबदारनि पारां ज़्यादती जो इल्ज़ाम हो, जंहिं बाद शाह पंहिंजो पुलिस कार्रवाई कंदे टिनि ॿारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO शाह पंहिंजो घुरल मूजिबि त इल्ज़ाम हेठि आयल ॿार आहिनि, जिन खे असां गिरफ़्तार करे जांच शुरू करे ॾिनी आहे। जॾहिं त पुलिस पारां नींगरी खे मेडिकल लेटर बि जारी कयो आहे। हिन वक़्तु गिरफ़्तार थियल ॿ ॿार जेके इल्ज़ाम हेठि आयल ॿार, उहे शाह पंहिंजो पुलिस स्टेशन ते मौजूदु आहिनि। जॾहिं त ॿारनि जो सहूलतकार जेको ॿुधाए थो वञे, हसन कुंबर, उनजी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणी रही आहे, उहो फ़रार थी वियो आहे। पुलिस मूजिबि ॿिनि ॿारनि ते ज़्यादती करण जो इल्ज़ाम आहे, जॾहिं त जेको बंगले जो चौकीदार आहे उनखे ते सहूलतकार जो इल्ज़ाम आहे। पुलिस मूजिबि असां ॿ ॿार गिरफ़्तार कया आहिनि, जॾहिं त बंगले जे चौकीदार जेको सहूलतकार उनजी गिरफ़्तारी लाइ छापा जारी आहिनि। जी, हिन वक़्तु ठीक है मंजूर, मेहरबानी अवां जी आगाही ॾियण लाइ।